बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम भली कर रहा हूँ मुंहिंजो मेज़बान अली वकास जो नाज़रीन शुगर एडवाइज़री बोर्ड जो जे हिकु इजलास थियो आहे वफ़ाक़ी वज़ीर आहिनि सनत ऐं पैदावार जा राणा तनवीर हुसैन उन्हनि जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो आहे जंहिंमें शुगर एडवाइज़री बोर्ड तरफ़ां वधीक 1 लख टन मैट्रिक टन कणक एक्सपोर्ट करण जी सिफ़ारिश कई वई आहे। ऐं राणा तनवीर उन इजलास खे ख़िताब कंदे चयो त मुल्क में खंड जो जेको आहे सो उहो बल्क अमाउंट मौजूदु आहे जंहिंजे करे असां खंडु एक्सपोर्ट करे सघूं था ऐं खंड जी एक्स मिल्स प्राइस जेका आहे उन में कंहिं बि क़िस्म जो वाध न कयो वेंदो। खंडु एक्सपोर्ट करण जी मंज़ूरी जेका हतमी मंज़ूरी आहे उहा वफ़ाक़ी काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी ॾींदी। हिकिड़ो मामिलो इहो आहे। ॿियो मामिलो उन सां इहो आहे त 2 सूबा आम्हूं साम्हूं थी विया आहिनि ऐं वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ तरफ़ां बयानबाज़ी ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह उनखे जवाबु ॾिनो आहे। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ चयो आहे त असां सस्ती बिजली खां पोइ सोलर प्रोग्राम बि आणींदासीं। छा करप्शन जो पैसो उहो खीसनि में विझणु बेवकूफ़ी न आहे। सिंध में महांगियूं गाॾियूं प्रोटोकॉल्स ते पैसो ख़र्चु कयो वञे थो जंहिं ते वॾे वज़ीर मुराद अली शाह मरीम नवाज़ खे जवाबु ॾींदे चयो वञे थो जिन माण्हुनि असांखे सस्ती बिजली पैदा करण खां रोकियो उहे अॼु सोलर जो प्रोग्राम पंजाब में आणे रहिया आहिनि। सिंध जे जेको थर जो कोयलो आहे उन बिजली पैदा थिए थी 3000 मेगावाट बिजली उहा सिधी नेशनल ग्रिड मां फैसलाबाद ॾांहुं वञे थी। इन मामले ते पंहिंजे पैनल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनल में जिन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो आउं तारुफ़ करायां। माशी माहिर आहिनि ऐं सीनियर तज़निगार आहिनि, इकोनॉमिस्ट आहिनि असांजा जेके आहिनि महमूद नवाज़ शाह साहब सीनियर तज़निगार आहिनि, प्रोफेसर इनाम भट्टी साहब सीनियर तज़निगार आहिनि, इदरीस लिगारी साहब ऐं माशी माहिर आहिनि प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडो साहब असांखे पैनल में जॉइन कयो आहे। महमूद नवाज़ साहब तव्हां खां प्रोग्राम शुरूआत कंदासीं। सर, शुगर एडवाइज़री बोर्ड तरफ़ां 1 लख मैट्रिक टन कणक एक्सपोर्ट करण जी सिफ़ारिश कई वई आहे ऐं चयो पियो वञे त असां वटि कणक जो जेको आहे बल्क अमाउंट मौजूदु आहे ऐं हीअ कणक जेके उहो खंडु जेको आहे उनजो बल्क अमाउंट सां मौजूदु आहे उनखे एक्सपोर्ट करण जी सिफ़ारिश कई वई आहे। सर, तव्हां सम्झो था त हीअ को ॿियो वरी खंड जो स्कैंडल थियण वारो आहे? साईं तव्हांजी महिरबानी। मूं जेके 2-3 मीटिंग्स अटेंड कयूं शुगर एडवाइज़री बोर्ड जूं उन में जेके अंग अखर साम्हूं रखिया विया हुकूमत जी तरफ़ां उन में इहो ॾेखारियो पिए वियो त जॾहिं कमंद जी सीज़न शुरू थींदी नवंबर में ॿीहर पीढ़ाई जी त खंडु जेका आहे सा असां वटि कोई 12 या 15 लख टन वाफ़िर मिक़दार में कणिक सां खंडु असां वटि रहंदी। तो उन मीटिंग में अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो इहा ॻाल्हि ज़रूरु कई वई हुकूमत जी तरफ़ां त खंडु एक्सपोर्ट थी थिए या कोन थी थिए पर असांखे खंड जी क़ीमत में रुपयो वाध बि लोकल बाज़ार में न खपे। गॾोगॾु जेका पोयूं ॾिनल कोटा हो खंडु एक्सपोर्ट जो उहो बि पूरो अञा न करे सघिया आहिनि। तो इन सभु ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे इहो ज़रूरु उन्हनि फ़ैसिलो कयो हूंदो ऐं इहो त फ़ैसिलो अञा एडवाइज़री बोर्ड जो आहे पर जेको फ़ैसिलो सही थींदो एक्सपोर्ट जी इजाज़त जो सो थींदो जॾहिं ECC में वेंदो ऐं उते फ़ैसिलो थींदो ऐं थी सघे थो ECC इहो कैबिनेट ॾांहुं करे छॾे फ़ैसिलो अगरि पाण नथी करे सघे पर मुंहिंजे ख़्याल में इहो फ़ैसिलो ECC जेका आहे सा आख़िर में कंदी जेको लागू थींदो फ़ैसिलो। हीअ रिकमेंडेशन आहे शुगर एडवाइज़री बोर्ड जी जेका वई आहे। सर, तव्हां सम्झो था त वरी को हीउ खंड जो जेको ॿियो स्कैंडल आहे जीअं 2019 में असां ॾिठो होसीं त खंड जो हिकिड़ो स्कैंडल थियो हुयो इन मामले ते वरी हीउ को ॿियो रिपीट त न थियणु सर वञी रहियो आहे? ॾिसो, मुंहिंजे नज़र में जंहिं शइ जो फुक़दान आहे उहो आहे प्रॉपर अंग ऐं अखरनि जो। अगरि इहे अंग ऐं अखर ठीकु आहिनि त पोइ एक्सपोर्ट करण जी इजाज़त जेका आहे त जीअं 2023 में हुकूमत ॾिनी मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो मुस्बत ॻाल्हि हुई ऐं हिन साल बि एक्सपोर्ट जी इजाज़त ॾियणु जेका सा मुस्बत ॻाल्हि आहे। अगरि तव्हां मूंखां मुंहिंजो ओपिनियन पुछंदव गॾोगॾु ॻाल्हि तव्हांखे असांखे इहा सम्झणु खपे त बाज़ार जेका आहे बैनुल अक़वामीअ में हमेशह तव्हां एक्सपोर्ट करण जे क़ाबिल न हूंदा आहियो छो त ॿाहिरि सब्सिडियूं ॾेई अघु बि किरायो वेंदो आहे। त हिन वक़्तु जे अहिड़े क़िस्म जो रेट आहे ऐं जे कमंद जी क्रॉप जेका अचण वारी क्रॉप आहे सा बम्पर आहे ऐं अञा वधीक खंडु प्रोड्यूस थियण जो पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी जेका कंज़म्पशन आहे उन खां वधीक थियण जो हिकिड़ो अंदाज़ो लॻायो पियो वञे त मुंहिंजे ख़्याल में एक्सपोर्ट करण जी इजाज़त ॾियण में
को मज़ाइको न आहे। अॼु अगरि शुगर एडवाइज़री बोर्ड जो फ़ैसिलो या रिकमेंडेशन पास थी आहे त इन एक्सपोर्ट जे जेका फाइनल मीटिंग मां सभु जाइन तां पास थियण में बि 20-25 ॾींहं थी वेंदा हलिया। माना असीं सेप्टेंबर जे तक़रीबन मिड में अची वेंदासीं हलिया। जेसि ताईं एक्सपोर्ट थियणु शुरू थींदी त अक्टूबर थी वेंदो त ऑलरेडी असां कमंद जे ॿिए मौसम में अची वेंदासीं हलिया ऐं कमंद जूं मिलूं पीढ़ाई शुरू करे सघनि थियूं। जेके खंड जी क़ीमत खे वरी अगरि का अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थिए त उन खे कॉम्पनसेट करे सघिजे थो। सिर्फ़ु तव्हां सम्झो था त को मैनेजमेंट लैप्स थी सघे थो इन फ्यूचर शुगर जे हवाले सां अगरि जेकॾहिं हीउ को मामिलो अॻिते वधे थो त? अच्छा ॾिसो, ॿी साइड बि तव्हांखे असांखे ज़हन में रखणु खपे। जी, अगरि पाकिस्तान में हरू भरू कंहिं शइ खे अगरि एक्सपोर्ट न करण जी ऐं अगरि रोकियो थो वञे त तव्हां ॾिसंदव त उहा शइ पोइ न त वरी स्मगल थियो थी वञे। अॼु बि तव्हां वटां यूरिया जी स्मगलिंग ॾिसो थोरी घटि थी आहे त क़ीमत वरी उनजी ओतिरी सरकारी क़ीमत जे अजीब क़रीब में रहिजी वई हली आहे। त जे उहा शइ अगरि तव्हां हरू भरू रोकींदव त वरी या स्मगल थींदी या पंहिंजे मुल्क में जीअं अॼु कणिक खे पंजाब जा जेके आबादगारनि वटि रखियल कणिक खे कीअं पिया लॻनि ऐं उहा मुल्क जो एसेट ख़राबु पियो थिए त वरी पोइ उहे उन क़िस्म जा मसइला वरी ॿिया जेके आहिनि से ज़रूरु इन शइ जा थींदा। ठीकु आहे सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहिब सां तव्हां ॻाल्हि ॿुधी महमूद नवाज़ शाह साहिब जी, सर उन्हनि जो चवणु आहे त इहो फ़ैसिलो सही आहे शुगर एडवाइज़री बोर्ड जो, ॾिसूं मामिलो किथे पियो। त सर तव्हां छा कमेंट्स कंदा इन हवाले सां? पहिरीं त शुरूआती तौर ते जीअं महमूद नवाज़ साहिबु चयो त बिल्कुलु जेकॾहिं इहे अंग अखर सही आहिनि ऐं उन्हनि में अंगनि अखरनि में का बि हेराफेरी कोन्हे ऐं ॿियो त असां वटि जेको ईंदड़ कमनि जो क्रॉप आहे, फसल जेको आहे उहो सफिशंट आहे, इंतिहाई माक़ूल आहे, जंहिंसां वरी नई जेका पीढ़ाई थींदी त उहा असांजे ईंदड़ साल जी जेका कंज़प्शन आहे उनखे बि पूरो करे सघंदी त पोइ त बिल्कुलु सही आहे। पर बुनियादी तौर ते इहो आहे त इंटरनेशनल अंग अखर इहो ॿुधाइनि था त पाकिस्तान जे फ़ी कस माण्हूअ जी खपत जेका आहे उहा 25 किलोग्राम खंड जेका आहे एन्यूअल आहे, त यानी एवरेज जी, छाकाणि कुझु माण्हू जेके न बि इस्तेमालु कंदा हूंदा तंहिंजे करे हुनजो एवरेज ईअं कढंदा आहिनि। हाणे उन हिसाब सां टोटल असांजी खपत केतिरी आहे, हींअर आहे केतिरी आहे, उन मां एक्सपोर्ट मां असांखे फ़ाइदो केतिरो पवंदो, इन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखंदे कुझु कंडीशन्स रखणु खपनि। उहो इहो हुजणु खपे त जेके हिन वक़्तु अंग अखर पेश कनि था पिया, हिकिड़ो सरकारी इदारा ऐं ॿियो जेका शुगर इंडस्ट्रीज़ पाण जेके अंग अखर पेश कंदियूं आहिनि, छाकाणि त माज़ी में हिकिड़ो तव्हांखे यादि हूंदो 2018-19 जो शुगर स्कैंडल जॾहिं आयो हो त उन वक़्त में हिकिड़ी ख़बर पई त शुगर इंडस्ट्रीज़ जे अंदरि ड्यूअल लेजर सिस्टम आहे, यानी हिकिड़ो लेजर उहो जेको सरकार खे ॾेखारण जे लाइ आहे, ॿियो लेजर उहो जेको मालिकनि खे ॾेखारण जे लाइ आहे। त उनजे करे सॼी जेके स्कैंडल्स थिया पए उन सां गॾु पोइ उन वक़्तु बि ईअं ई थियो त पहिरीं मुल्क में इहा इजाज़त वरिती वई त असां वटि वाफ़र मिक़दार में खंडु मौजूदु आहे, उहा ॿाहिरि निकिरी वई। पोइ नतीजे में जॾहिं खंडु शॉर्ट थी त वरी पोइ सब्सिडी जेका तक़रीबन 2 अरब रुपया उन वक़्त में जेको आहे उहे वफ़ाक़ी हुकूमत ऐं 3 अरब लॻभॻि जेको आहे पंजाब हुकूमत ऐं उनखां पोइ सिंध हुकूमत उन्हनि बि पासमा वारनि खे एज़ अ सब्सिडी जेको आहे असां उन्हनि शुगर इंडस्ट्रीज़ खे ऐं उन्हनि खे ॾिनी इम्पोर्ट करण लाइ। त इहे सभु शयूं जेके आहिनि ईअं न थिए त वरी ईंदड़ वक़्तु बि असां वटि इहे स्कैंडल्स अचनि। तंहिंजे करे इन खे यकीनी बणायो वञे त अॼु जेका ॿुधाई पई वञे त असां वटि वधीक मिक़दार में खंडु मौजूदु आहे त यकीनी तौर ते उनखे एक्सपोर्ट करणु खपे ऐं उनजे एक्सपोर्ट करण सां जेको फ़ाइदो थींदो मुल्की मईशत खे उहा बहितर ॻाल्हि आहे। पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी कंडीशन इहा हुजणु खपे त ईंदड़ साल ताईं जेका बि असांजी वरी ॿी प्रोडक्शन थियणी आहे उनजी ऐं हिन जी गॾियल तौर ते का बि असां वटि शॉर्टेज जेकॾहिं थी त उनजा ज़िम्मेवार जेके आहिनि उहे इहे ई हूंदा सनअतकार या अॼु जेके अंग अखर पेश करे मंज़ूरी वठनि था पिया या शुगर एडवाइज़री बोर्ड खां, उहे ज़िम्मेवार हूंदा। छाकाणि त असां वटि अॻिते हली करे थींदो ई आहे त ओचितो वरी ख़बर पवंदी आहे त स्मगलिंग जेका आहे उहा ॿिए पासे खां हलंदी थी रहे, पोइ असांजा जेके अंग अखर आहिनि उहे अॻिते हली करे शॉर्ट थियणु शुरू थींदा आहिनि। पोइ असां ॿुधाइणु शुरू कंदा आहियूं त असांजो एस्टिमेट त इहो हुयो पर उहो ईअं न थी सघियो, या मथां मिसाल हींअर जेके हीअ ॿोॾूं अचनि, को इलाइक़ो किथे जेको आहे सो शुगर केन जो उन ते को असरअंदाज़ थिए फ़सुल ते, पोइ सुभाणे तव्हां वटि वरी उहे अंग अखर अचनि त असांजी जेका कल्टिवेशन थियल हुई क्रॉप जी उनजी एस्टिमेटेड जेका प्रोडक्शन हुयो उहा हेतिरी हुई पर उहा हिन सबब जे करे न थी सघी। त इन्हनि सभिनी शयुनि जी जेके पॉलिसी मेकर्स हूंदा आहिनि उन्हनि खे इन डिटेल ऐं इन डेप्थ जेका आहे स्टडी करे
ऐं उन खां पोइ इन क़िस्म जूं मंज़ूरियूं ॾियणु खपनि। जी अली वकास। ठीकु आहे सर। इदरीस लिगारी साहब, सर तव्हां ॻाल्हि ॿुधी प्रोफेसर इनाम भट्टी साहब जी ऐं महबूब नवाज़ शाह साहब जी। सर शुगर एडवाइज़री बोर्ड तरफ़ां 1 लख मेट्रिक टन खंड जेका आहे त उहा एक्सपोर्ट करण जी सिफ़ारिश कई वई आहे। सर तव्हां कीअं था ॾिसो इन शुगर एडवाइज़री बोर्ड जे फ़ैसिले खे? महिरबानी अली वकास, मुंहिंजे ख़्याल में त जेका एक्सपोर्ट शुगर जी थियणु घुरिजे, ज़रूरु थियणु घुरिजे, छाकाणि तमामु जेको पहुची आहियूं ऐं ज़रूरत मवाद खां वधीक शयूं जेके एक्सपोर्ट करे। पर असली मसइलो हीअ आहे अली वकास, जेको तव्हां पाण ई पंहिंजे इंटरव्यू में चयो त जीअं असां वटि 2019 में जेको शुगर स्कैंडल आयो इमरान ख़ान साहब जी हुकूमत में, ऐं जंहिंमें बख्तियार खुसरो जेके उहे शामिल हो, ऐं पोइ तक़रीबन 15 अरब रुपया जेके आहिनि उन में हिकिड़ो वॾो स्कैंडल थियो हुयो। असल ॻाल्हि आहे बदइस्तेमाली जी। असां वटि ईअं ई इहे कनि था इम्पोर्ट में जेके वेठा आहिनि दिलियूं जेके उहे कनि ईअं थियूं त जेको सो आवाम जे जेको मतिलबु ॿाहिरि एक्सपोर्ट करण जा जवाज़ मुहैया कंदा। जीअं तव्हां जेका आहे कणिक जेका आहे कीअं असां मार्च में फरवरी में कणिक लही चुकी हुई, पर इन्हनि निगरान हुकूमत जेको आहे उहो कहिड़े तरीक़े सां ॿाहिरियां कणिक घुरायूं, ॿुधायूं त कणिक खोटा। नतीजो इहो न थियो जो असां वटि जॾहिं कणिक पोइ उन कणिक जो रेट अघु न हुयो ऐं आबाद ख़राब जो आहे तक़रीबन 100 रुपए जो जेको आहे उहो कणिक करे इंपोर्ट कयूं, उनजे करे अरब रुपए जो नुक़सानु आबाद घरनि खे थियो। त तमामु जेका आहे पंहिंजी आहे उहा कणिक जी लप लाइ परेशान, खंड जेका असां हिकिड़े किलो परेशान हूंदी ऐं ब्लैक मार्केट में ऐं ॿिए पासे असांजे कमीशनूं जेके मिलंदियूं उहे कमीशन जेके वेठा आहिनि, जेके सरकारी रूप में बि आहिनि ऐं जिन जा उहिदा आहिनि, उन ते जेका आहे हिकिड़ी बचत जेका आहे ॻाल्हाए ऐं ॾिसो तव्हां त माना माण्हुनि खे जेको सो उनजो को फ़ाइदो कोन थो पए, को आम आबादगार खे उनजो फ़ाइदो पवे एक्सपोर्ट या माण्हुनि खे असल में हिकिड़ा टोला आहिनि ॿ टे जेके उन्हनि खे ई फ़ाइदो हुजे, तंहिंजे करे एक्सपोर्ट ज़रूरु थियणु घुरिजे। इहा आहे जेका उन नतीजो वरी उहो पैसो वञी जेके कढिया वञनि ऐं पोइ असां ॾिसूं त खां पोइ जेका आहे उहा पूरे मुल्क में असांखे खंड लभे वरी चऊं त हाणे जेका असांखे इंपोर्ट करणी आहे एक्सपोर्ट कनि था पंहिंजी कमीशन वठंदा, वरी जे इंपोर्ट कंदा त उहा बि कमीशन वठंदा। अची ॿिए पासे जेको आहे उहो धाड़े तव्हां ॾिसो त कणिक जे क़ीमत में 5 रुपए जो फ़र्क़ु अची वञे, हिकिड़े ॾींहुं 5 रुपए जो फ़र्क़ु अची वञे त घटि 1 अरब रुपये निकिरी वेंदा आहिनि। असल जेका बदइस्तेमाली इन ते आहे त माण्हुनि जूं ज़रूरतूं जेके आहिनि पंहिंजी जेका घुर्ज आहे उनखे हर सूरत में मेंटेन कई ऐं उन खां पोइ जेकॾहिं का वापर मिक़दार में खंड मौजूदु आहे त उनखे ज़रूरु घुरिजे, जो जेको नुक़सानु जेको आहे उनखे बर्बाद। जी इदरीस लिगारी साहब सर। जी अली वकास ठीकु आहे सर। प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडू साहब, सर तव्हां ॻाल्हि ॿुधी इदरीस लिगारी साहब जी, प्रोफेसर इनाम भट्टी साहब जी बि। सर तव्हां छा कमेंट्स कंदा शुगर एडवाइज़री बोर्ड जो जेको हीअ सिफ़ारिश कई वई आहे 1 लख मेट्रिक टन कणिक खंड एक्सपोर्ट करण जी, इन बाबति सर तव्हां छा कमेंट्स कंदा त हीअ मिसमैनेजमेंट त कोन थी सघंदो अॻिते वरी इहो मामिलो वरी जीअं स्कैंडल थी सघे इन मामले ते बि? जी प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडू साहब। ठीकु आहे सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर असां ॿियो मामिलो इहो आहे त 2 सूबा आम्हूं साम्हूं थी विया आहिनि ऐं तनक़ीद वारो असां ॾिसूं त उहो मामिलो साम्हूं आयो आहे। वॾी वज़ीर पंजाब आहे मरियम नवाज़, उन चयो आहे त सस्ती बिजली खां पोइ असां सोलर प्रोग्राम बि आणे रहिया आहियूं ऐं करप्शन जो पैसो खीसे में विझणु उनखे बेवकूफ़ी न आहे त सिंध में असां ॾिसूं महांगियूं गाॾियूं ऐं प्रोटोकॉल्स ते पैसो ख़र्चु कयो वञे थो। प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडू साहब असांखे जॉइन करे वरितो आहे पैनल में। अस्सलाम वालेकुम प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडू साहब। सर वालेकुम सलाम। सर शुगर एडवाइज़री बोर्ड 1 लख मेट्रिक टन खंड जेका आहे उहा एक्सपोर्ट करण जी सिफ़ारिश कई वई आहे ऐं
वफ़ाक़ी वज़ीर आहे सनत ऐं पैदावार जो राना तनवीर हुसैन जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो आहे, जंहिंमें इहो सिफ़ारिश कई वई ऐं इहा सिफ़ारिश वफ़ाक़ी काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी आहे उहा हिन खे मंज़ूरी ॾींदी। सर तव्हां छा कमेंट्स कंदा हिन हवाले सां त इहो को मिसमैनेजमेंट त न थी सघे इन फ्यूचर में वरी को स्कैंडल अॻिते हली थिए? ॾिसो, हिन जा जेको तारीख़ी पस मंज़र आहे उहो इहो आहे त शुगर जेका इंडस्ट्री आहे उहा बजाए मुल्क में एक्सेस सप्लाई थिए ऐं मुल्क में प्राइसूं हेठि किरनि, क़ीमतूं हेठि किरनि, इन बजाए क़ीमतुनि खे स्टेबल रखण लाइ ग़लति फिगर ॾींदा आहिनि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स खे ऐं उनखे रिक्वेस्ट कंदा आहिनि हाणे एक्सपोर्ट कमाईंदासीं। ऐं अॻु में तारीख़ में इमरान ख़ान जे दौर में ईअं थियो ऐं उनखां अॻु में थियो आहे त उहा साॻी वरी एक्सपोर्ट कंदा आहिनि। उनखां पोइ फौरी तौर ते खंड जी जेका आहे मार्केट में किलत थी वेंदी आहे ऐं पोइ प्राइसिस तमामु घणी वधी वेंदियूं आहिनि। वरी साॻिया ई जेके आहिनि इम्पोर्ट करणी पवंदी आहे, वरी वधीक अघनि में डॉलर ते हुन ते। इन करे इन जो जेको ट्रैक रिकॉर्ड आहे उहो तमामु ख़राबु ऐं ग़लति आहे। इन करे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स जेका आहे इन में सदाईं माना मदद कंदी आहे जेके शुगर जेके इंडस्ट्रीज़ जा मालिक आहिनि उन्हनि खे, ऐं इन सॼे जो टीको जेको लॻंदो आहे उहा सुई लॻंदी आहे पंहिंजो पब्लिक खे ऐं ग़रीब माण्हुनि खे। इन करे मां सम्झां थो त उन जेका डेटा आहे, उन जेके स्टॉक्स आहिनि ऐं उन जेका ईंदड़ जेका खपत आहे उन सॼे खे नज़र रखियो वञे ऐं जेकॾहिं एक्सेस में स्टॉक आहे बि त उनखे तेसि ताईं छॾियो वञे जेसि ताईं वरी नई जेका शइ आहे उहा मार्केट में अचे त पोइ तव्हां पुराणी हलायो। बाक़ी न त इन ॿी सूरत में इहो यकीनी तौर ते इन जो उहो साॻियो इम्पैक्ट आहे जेको अॻु में पई चुको आहे ऐं इन्फ्लेशन में वरी इज़ाफ़ो थींदो। इहा बेसिकली एक्सपोर्ट आहे जंहिंजो फ़ाइदो उन्हनि खे पवंदो ऐं वरी जेका इम्पोर्ट थियणी आहे उनजो फ़ाइदो बि इहे वठंदा। इहो ॿिन्ही सूरतुनि में पब्लिक खे हिकिड़ो धकु लॻणो आहे जेको इहो सदाईं कंदा आहिनि। जी अच्छा सर, ॿियो मामिलो असां वटि इहो आहे त ॿ सूबा आम्हूं साम्हूं थिया आहिनि ऐं तनक़ीद वारो मामिलो आहे। वज़ीर आला पंजाब आहे मरियम नवाज़, उन जो आहे सस्ती बिजली खां पोइ असां सूबे में सोलर जेको आहे सस्तो सोलर प्रोग्राम बि आणण वारा आहियूं ऐं करप्शन जो पैसो खीसे में विझी उनखे उहा छा बेवकूफ़ी न आहे ऐं सिंध सूबे में महांगियूं गाॾियूं ऐं प्रोटोकॉल्स ते पैसो ख़र्च कयो वञे थो, जंहिं ते वॾी वज़ीर मुराद अली शाह उनखे जवाबु ॾींदे चयो आहे त जिन माण्हुनि असांखे सस्ती बिजली पैदा करण खां रोकियो वियो, अॼु उहे सोलर जो प्रोग्राम लॻाए रहिया आहिनि पंजाब में ऐं थर मां 3000 मेगावाट जेका बिजली आहे उहा नेशनल ग्रिड मां फैसलाबाद ॾांहुं वञे थी। इन बाबति सर तव्हां छा कमेंट्स कंदा? ॾिसो, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त 2 महीननि या 3 महीननि लाइ जेका तव्हां सब्सिडी ॾियो था इनखे तव्हां बिजली खे घटि करण था चओ। मरियम नवाज़ जीअं आई आहे त मरियम नवाज़ जा तव्हां जेके ऑप्टिक्स आहिनि उन्हनि ते गौर कयो त उहे आहिनि जेके शॉर्ट टर्म जेके शयूं करण में, फोटोग्राफी करण में इन में दिलचस्पी आहे। इन सां न गुरबत ख़तमु थींदी, न इन सां इन्फ्लेशन ख़तमु थींदी, न तव्हांखे करणा आहिनि त उहे क़दम कयो खणो। जेके क़दम माण्हुनि जी जेका ज़िंदगी में जेका ॾुखियाई आहे उनखे मुस्तक़िल तौर ते कंहिं हद ताईं तव्हां ईअं नथा करे सघो त एब्सोल्युटली माण्हुनि जी ज़िंदगी में तब्दीली आणियो। इहो तव्हांजे वस में बि कोन्हे, इहो इकनॉमिक्स में थींदो बि न आहे। पर तव्हां जेका महांगाई आहे जेका सूरत हाल हली रही आहे उनखे को सस्टेन वे में घटि करण जी कोशिशि कयो त उहा सम्झ में अचे। हाणे हे 2 महीननि 3 महीननि लाइ कुझु पैसा तव्हां बजटरी पैसा खणी करे सब्सिडी ॾींदा आहिनि, बावजूदि इन जे त तव्हां कमिटमेंट मथां कमिटमेंट करे पई फेडरल गवर्नमेंट IMF वारनि सां बाबा असां सब्सिडी ख़तमु पिया कयूं हर शइ ते, तव्हां वरी सब्सिडी ॾियो था, तव्हां वरी मुल्क जो जेको इंटरनेशनल जेको कर्ज़ वठी ऐं जेको गुज़ारे करण वारी सूरत हाल उनखे वधीक मुश्किल में था पिया विझो, सिर्फ़ु इन करे त जीअं असां पॉपुलर थियूं ऐं पॉपुलर तव्हां थियो कोन पिया। इन करे इन ॻाल्हि जो को 3000 मेगावाट जेकॾहिं घर मां अचे थी त इन ते वधीक इन्वेस्टमेंट करण जी ज़रूरत आहे। तव्हां वटि ॿिया रिसोर्स आहिनि त पंजाब में बि इन्वेस्टमेंट कयो। इहे जेके सब्सिडी ॾियो था इहे सब्सिडी सभु तव्हां कंहिं न ते पंहिंजो सोलर पार्क ठाहियो हिन जा, इन जो तव्हां कोल ते या ॿियूं शयूं कयो जेके रिन्यूएबल एनर्जी में हुजनि, उहो वधीक बहितर आहे। उन में तव्हां प्राइस केरायो था। बाक़ी हीअ त जेका सूरत हाल आहे इन में ऑप्टिक्स ते तव्हां कमु कयो था पिया त उहो फ़र्क़ु नथो पवे। जी ठीकु आहे सर। प्रोफेसर इनाम भाटी साहब, सर हीअ जेको सूबनि वारो मामिलो आहे, सूबा आम्हूं साम्हूं आया आहिनि ऐं वॾे ॿई जेके वॾा वज़ीर आहिनि उहे बि आम्हूं साम्हूं आहिनि। सर तव्हां हिन बाबति छा कमेंट्स कंदा सस्ती बिजली वारे मामले ते? पहिरीं ॻाल्हि त इतादीन पाण में गुज़रियल मुसलसिल जेको आहे तो PDM खां वठी करे इलेक्शन खां पोइ हिन वक़्तु बि उन्हनि जी पाण में
सुठी तालुकदारी आहे ऐं माज़ी में जेको कुझु थियो शायदि उहो उन्हनि खे हाणे यादि न हुजे त मरियम नवाज़ सां कराची में होटल में छा थियो, सफ़दर सां छा थियो। पर हाणे त इन खां पोइ इन्हनि खे ख़्यालु करणु खपे, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण खां बहितर आहे त हिक ॿिए जे कमनि ते नज़र रखनि ऐं हर को पंहिंजे सूबे जे अंदरि पंहिंजी कारकर्दगी ते नज़र रखे त इहो वधीक बहितर आहे। मुंहिंजे ख़्याल में कारकर्दगी जे हिसाब सां जे नज़र विझबी त आऊं त घटि में घटि पंजाब जो मुसलसिल जेको गुज़िरियल 15 सालनि जो पीरियड आहे उन में केर बि पंजाब में हुकुमरान रहियो हुजे त पंजाब जे अंदरि जेके लाहौर खे ई खणी जेकॾहिं वठिजे उनखां वफ़ाक़ी हुकूमत जे अलॻि उनजे जेको आहे सो ग्रांट्स या उनजी उते तरक़ियाती स्कीमुनि खां अलावा ख़ुदि पंजाब गवर्नमेंट जेका पंहिंजे तौर ते कंदी रही आहे, ऐं सम्झां थो घटि में घटि उहा सिंध जे अंदरि त एतिरी नज़र कोन थी अचे। उन्हनि जो कहिड़ो बि शहर खणो उनखे तव्हांखे डेवलपमेंट जे हिसाब सां, इंडस्ट्रियलाइज़ेशन जे हिसाब सां, पर कैपिटा इनकम जे हिसाब सां, फीकस माण्हू जी बैंक जे अंदरि डिपॉज़िट जे हिसाब सां, रोज़मर्रा जी ज़िंदगी जे हिसाब सां, इन्हनि सभिनी फैक्टर्स खे जेकॾहिं ॾिसंदव त तव्हांखे नज़र ईंदो त पंजाब असां खां घणो अॻिते बीठो आहे। तनक़ीद इन्हनि शयुनि ते करणु खपे। ख़ुदि जेकॾहिं पंजाब जे अंदरि अहिड़ी का कोताही आहे त सिंध जे हुकुमरान खे उहो उते उन्हनि इजलासनि में उते वेही करे इन ते ॻाल्हाइणु खपे। ऐं सिंध में बि जेकॾहिं का अहिड़ी शइ आहे त उते इजलासनि में हिक ॿिए खे एडवाइज़र्स ॾियनि ऐं उते हिक ॿिए खे सलाह ॾियनि, ग़लति कमनि ते उते जेको आहे सो हिक ॿिए ते नज़र रखनि। बाक़ी ही जेको मीडिया स्कोरिंग करणु आहे ऐं अवाम खे जेको आहे सो ॾेखारणु आहे त असां जेको आहे सो हिक ॿिए खां गोए खणण में तमामु घणा अॻिते आहियूं, त मुंहिंजे ख़्याल में अवाम त हिननि खे पंहिंजी पंहिंजी कारकर्दगी ते ॾिसंदो हूंदो। उते पंजाब जे अंदरि पंजाब जे माण्हुनि खे ख़बर आहे त मरियम नवाज़ कीअं टिकटॉक ठहिराइण जे लाइ, सिर्फ़ु जेको आहे वीडियो शूट्स कराइण जे लाइ पंहिंजी कारकर्दगी जेका आहे असां ॾेखारींदी रहे थी। साॻे तरीक़े सां हिते असां वटि सिंध में ख़बर आहे त असां वटि CM साहिबु जेको आहे सो समूरी सिंध जो CM आहे या सिर्फ़ु कराची ताईं महदूद CM आहे। हिन वक़्तु शायदि 2 ॾींहंनि 3 खां थोरो मुतहरिक थियो आहे सिंध जे अंदरि बंदनि ते ऐं ॿियनि इलाइक़नि में दौरा जेके कया अथई, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर आउं सम्झां थो ॿिन्ही जूं जेके इहे रिथाऊं आहिनि इहे कंहिं बि तरह सां गुरबत जे ख़ात्मे ते को बि असरअंदाज़ कोन थींदियूं। गुरबत जे ख़ात्मे जे लाइ सूबनि खे पैदावारी वसीला वधाइण, रोज़गार जा ज़रिया पैदा करणु ऐं माण्हुनि में जेका उनजी रोज़मर्रा जी ज़रूरत आहे, ज़िंदगी जी ज़रूरियात जेका आहे उन्हनि जे अघनि खे घटाइण सां उहा गुरबत ख़तमु थी सघे थी। बाक़ी इन क़िस्म सां यकीनी तौर ते हिकिड़े पासे सिर्फ़ु करप्शन वधे थी, ॿिए पासे सिर्फ़ु जेको आहे उहो ईअं ई हिकिड़ो ड्रामो जेको आहे सो उहो कंदे नज़र अचे थो। त आउं सम्झां थो त हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे उहा मुल्क में इहा आहे त तव्हांजी समूरे पाकिस्तान जे अंदरि वफ़ाक़ी हुकूमत जो कंट्रीब्यूशन प्रोविंसिस खे उन जे तरक़ियाती स्कीमुनि में छा आहे। सिंध जे वज़ीर आला खे उते उन्हनि इदारनि में वेड़ करणु खपे जेको हींअर थर कोयले ते ऐं उन जे पावर प्लांट्स ते ऐं सिंध जे अंदरि सोलर या विंड पावर ते जेको आहे सो ॻाल्हाए थो, त उन्हनि इदारनि में उते वेड़ करे उन्हनि खे इहे पंहिंजा राइट्स वठणु खपनि। ऐं उन ते जीअं KPK जो जेको आहे सो अवाम ऐं उते जो वज़ीर आला उहो पंहिंजे वसीलनि ते मालिकी करण जे लाइ खुलियो ऐलान करे चए थो त जेका गैस असां पैदा कयूं था त पहिरीं उन ते हक़ु असांजो हूंदो, उन खां पोइ असीं उनजी जेका आहे असां वधीक प्राइस पे कंदासूं। ईअं ई उते जी बिजली जेका आहे उन सां सूरत हाल इहा आहे। न रुगो इहो पर सवात जेको स्टेट हुई उन जे स्टेट में अचण खां पोइ जेके उन सां एग्रीमेंट्स कया विया त उते जे माण्हुनि खे अॼु ॾींहं ताईं जेके मुरादूं मिलनि थियूं उहे आउं सम्झां थो त यकीनी तौर ते बाक़ी ॿियूं जेके स्टेट्स पाकिस्तान में आहियूं, पोइ चाहे उहा बहावलपुर हुजे या ख़ैरपुर रियासत हुजे, उन्हनि सां जेके कयल एग्रीमेंट्स हुया उन्हनि मां कंहिं ते बि अमल दरामद कोन थो थिए। त उन्हनि शयुनि ते नज़र रखणु घुरिजे त असांजो सिंध जो वज़ीर आला उन्हनि इदारनि में इन्हनि शयुनि ते वेही करे ऐं पंहिंजो जेको आहे सो हक़ु विड़ी वठी अचे। ऐं सिंध जो कोयलो यकीनी तौर ते उनजी बिजली जेका पैदा थिए थी त CCI में ऐं उन्हनि इदारनि में जेको आहे सो वेही करे उते पहिरीं उहो ऐलान करे छॾे त सिंध जे अंदरि पैदा थींदड़ बिजली ते पहिरीं हक़ु असांजो हूंदो, उन खां पोइ असीं नेशनल ग्रिड में उनखे ॾींदासूं, त पोइ असां ख़ुशि थींदासीं त वाक़ई सिंध जो वज़ीर आला सिंध जो दर्द खणी उते उहो फाइट करे थो। पर सिर्फ़ु इहो अख़बारुनि में स्कोरिंग करण ताईं न हुजणु खपे। ऐं इहा शइ आउं सम्झां थो करणु जहिड़ी आहे। सिंध जेकॾहिं पंहिंजी पावर अथॉरिटी जेका आहे सा उहा ठाहे उनजो सॼो समूरो जेको आहे सिस्टम डेवलप करे त उहा शइ समूरी जेका आहे असां पंहिंजे कंट्रोल में करे सघनि था। सिंध गवर्नमेंट जेकॾहिं एंग्रो सां गॾिजी पावर प्लांट लॻाए सघे थी त उन सां गॾोगॾु बाक़ी सिंध जे अंदरि ॿिया पावर प्लांट्स छो नथा लॻी सघनि ऐं उन्हनि जी रिथाबदी
उनजी रिथाबंदी इन तरह जी छो नथी थी सघे त उनजो पहिरीं हक़ असांजे माण्हुनि जो हूंदो, उहे कंज्यूम कंदा, उन खां पोइ जेका इज़ाफ़ी बिजली हूंदी उहा असां नेशनल ग्रिड में ॾींदासूं ऐं असांजी पैदा थींदड़ बिजली ते असांजी मर्ज़ी आहे त सिंध हुकूमत उनजो रेट छा थी फिक्स करे। पोइ सिंध हुकूमत उन में रेट भले जेको आहे सो आवाम खे सब्सिडी ॾिए या वफ़ाक़ी टैक्सिस जेके आहिनि फुल वठी ऐं बाक़ी बिजली समूरे जी समूरी मुफ़्त ॾेई छॾे। इहे सभु शयूं मुमकिन आहिनि जेके करे सघजनि थियूं। जी अली वकास। सर तव्हां हक़नि जी ॻाल्हि कई, सिंध हुकूमत सिर्फ़ु स्टेटमेंट्स जेके जारी करे रही आहे, छो कोन थो जेको आहे सर वफ़ाक़ ते वञी इन मामले ते ॻाल्हायो वञे ऐं पंहिंजनि खदशनि खां इज़हार कयो वञे ऐं पंहिंजा हक़ वरिता वञनि। यकीनी तौर ते आउं इहो चवां थो त उन्हनि खे इहा शइ सूबनि जे हिक ॿिए सां बयानबाज़ी करण सां को हल न आहे थियणो। न ई शाह साहब जे चवण सां मरियम नवाज़ जी का कारकर्दगी ते फ़र्क़ु ईंदो, न ई मरियम नवाज़ जे चवण सां शाह साहब जी कारकर्दगी ते फ़र्क़ु ईंदो। वफ़ाक़ी इदारनि में उते जेके आहिनि से पंहिंजनि राइट्स ते उन्हनि ते पंहिंजा जेके आहिनि उहे मामला हल कराए अचनि त उन्हनि ते वधीक बहितर थींदो, जंहिंमें इमीडिएट सिंध खे हींअर जेका ज़रूरत आहे, जेका शाह साहब पाण निशानदेही कई आहे त आउं हींअर FP बंदि ते बीठो आहियां, उते वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे सा कुझु ख़र्च कोन थी करे, त हाणे जॾहिं मथां मींहं अची पिया आहिनि, ॿोॾूं अचनि पयूं, FP बंदि ते बलोचिस्तान जो पाणी लहणु शुरू थियो आहे ऐं हाणे जेकॾहिं असां वफ़ाक़ खे इहो चऊं था त तव्हां पैसा कोन था ॾियो, असांजा बंदि कमज़ोर लॻा पिया आहिनि, त इहा ज़िम्मेवारी इन साॻे ई वज़ीर आला जी आहे जेका गुज़िरियल साल जॾहिं ॿोॾुनि खां पोइ उन्हनि बंदनि ते कमु कराइणो हो त वफ़ाक़ी हुकूमत किथे किथे कहिड़ी कोताही कई आहे, उहा उन्हनि इदारनि में न रुॻो उन्हनि सां उन ते सख़्तु मौक़ुफ़ रखणु खपंदो, पर मीडिया सां ऐं पंहिंजे सिंध जे अंदरि असेंबली जे फ्लोर ते बि उन्हनि ते ॻाल्हाइणु खपंदो। जी अली वकास। ठीकु आहे सर। इदरीस लिगारी साहब, सर जेको हीउ मामिलो आहे ॿ सूबा पाण में जेके साम्हूं आहिनि, ॿ वॾा वज़ीर साम्हूं आहिनि, सस्ती बिजली वारे मामले ते हिक ॿिए ते तनक़ीद करे रहिया आहिनि। सर तव्हां छा कमेंट्स कंदा हिन हवाले सां? जीअं वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त थर्मा जेका 3,500 मेगावाट बिजली पैदा थिए थी उहा डायरेक्ट नेशनल ग्रिड मां फैसलाबाद ॾांहुं वञी रही आहे। अली वक़्त मुंहिंजे ख़्याल में त जेको आहे ॿिनि सूबनि जे विच में जेको आहे उहो मामिलो वधी वियो आहे ऐं आम माण्हुनि खे सपोर्ट करण जे हले था ऐं जंहिंजी शुरूआति जेका आहे शहबाज़ शरीफ़ ते ऐं हुन 50 अरब रुपए जो ऐलान कयो त जेका आवाम खे कयूं था 2 करोड़ आवाम खे फ़ाइदो साॻियो ॿिनि 3 ॾींहंनि खां पोइ वरी मरियम नवाज़ साहब आहे जेको पोइ ख़बर न आहे जेको रिएक्शन में अची वई आहे, जेको मामले खे वधाइण आहे पीपल्स पार्टी तरफ़ां बयानबाज़ी शुरू थी आहे ऐं काई तरीक़े सां शामिल थी वियो आहे, उन मामले में पंहिंजो कयो आहे ऐं मरियम नवाज़ वरी रेस्पॉन्स अचे थो त हिकु लॻे ईअं थियो त हीउ ॼण ते जेको मुल्क में करंट इशू जेको फैज़ हमीद जो आहे ऐं उनखे शायदि थी सघे थो कंहिं हद ताईं डिफ्यूज़ करण जे लाइ बि जेको आहे उहो शौरी तौर ते बि इहो तरीक़ो कयो हुजे त जीअं मामले जो जेको ध्यानु जेको आहे ऐं हिन मामले ते इशू खे डाइवर्ट करण जे लाइ बि जेको इहो हिननि खे साथ मिलियो हुजे, छाकाणि ज़रदारी साहिबु जेको आहे उहो त वॾो चैंपियन आहे मफ़ाहमत जो, पर गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी उहो बि ख़ामोश आहे ऐं ज़ाहिर आहे हेॾा सजीद मोहम्मद खान मुराद अली शाह हींअर बि आहे कंहिं तरीक़े सां जेको आसिफ ज़रदारी या बिलावल भुट्टो ज़रदारी उन्हनि जे इशारनि ऐं हिमायत उन्हनि जी जेका सपोर्ट खां सवाइ मुंहिंजे ख़्याल में थो लॻे त हू बार बार हिन मामले ते स्टेटमेंट ॾियनि या बार बार हिन मामले ते ॻाल्हाइनि। लॻे ईअं थो त ॼण त इहो हिकिड़े हद ताईं को मैसेज लॻे थो। हलो भला ठीकु आहे, पोज़ीशन न आहे जेकॾहिं सम्झे थी त असां माण्हुनि खे जेको 15 अरब या 20 अरब जो रिलीफ ॾियण जी पोज़ीशन में न आहियूं त पोइ पार्टी उहो ॿुधाए सभु त बजट में जेको सो गुंजाइश न आहे या पैसे का गुंजाइश आहे का जेके जे लाइ पैसा रखिया आहिनि हुनजे लाइ रखिया आहिनि, ॿुधाए माण्हुनि खे घटि में घटि मजबूरी जेको आहे कंहिं तहत जेको असां जेको रिलीफ कोसा ॾेई माण्हुनि खे घटि में घटि 10 या 20 अरब जो हालांकि मुंहिंजे ख़्याल में सूबाई हुकूमत लाइ 15 20 अरब रुपया जेको को वॾो इशू न आहे थी, पर उन सिधो बयान रिफ्यूज़ कर पार्टी सूरत माण्हुनि खे आवाम खे जेको रिलीफ सघे थी ऐं हिकु रिलीफ ॾेई सघे थी जंहिंमां ख़ुदि नवाज़ पंजाब वारा कंदी नवाज़ लीग खे त बाक़ी असां खां वधीक जेको बहितर जेको आहे उहो त पार्टी सिंध में काफ़ी
पर उन तमाम खे रिलीफ ॾियण जो आसिरो हुन उहा ॻाल्हि कजे थी उन पासे नवाज़ शरीफ़ ते तनक़ीद आहे, पंजाब मरियम नवाज़ ते बि तनक़ीद आहे, ऐं वरी बिजली जेका आहे सड़कुनि जो ज़िक्र थी थो वञे ऐं सिंध में सोलर प्लांट जी ॻाल्हि बि इहो हिकिड़ो माहौल डिबेट में ई सूरत में ई इन अखनि ॾियण लाइ हलाइजे ऐं पोइ ॻाल्हि ख़तमु करे छॾिजे, आवाम खे को रिलीफ बि न ॾिजे, रुगो बयानबाज़ी करे उनखे को तकरारी इशू बणाए ऐं तकरारी मामिलो बणाए आवाम खे ॿुधाइजे उनमें ई जेको आवाम खे जेको रिलीफ ॾियण उनखे अची सघे थो कि हिदायत हुजनि उनखे बि थोरो डाइवर्ट करण जे लाइ या ध्यानु हटाइण जे लाइ हिननि ही को इशू बि शायदि क्रिएट कयो। हिन सां आवाम जा मसइला हल थी सघंदा? जी इदरीस लिगारी साहब, सर आउं चयो त सर जेका स्टेटमेंट ॾिनियूं वञनि थियूं, बयानबाज़ी कई वञे थी ऐं तनक़ीद कई वञे थी, छा इन्हनि बयानबाज़ियुनि सां आवाम जा मसइला हल थी सघंदा? आवाम त सर रिलीफ चाहे थो ऐं हू चाहे थो असांखे सस्ती बिजली मिले ऐं रिलीफ मिले। जेकॾहिं बयानबाज़ीअ सां मसइला हल थियणा हुजनि हा त पोइ गुज़िरियल सालनि मसइला थी चुका हुजनि हा। बदकिस्मती हीअ आहे जो असांखे जेके लीडर मिलिया आहिनि न, भले जनरल साहिब हुजे, मुशरफ हुजे, खान हुजे या असांजा नाव निहाद जमहूरी अॻवान जेके हुजनि उन्हनि सभिनी असांखे भुट्टो साहिब खां भुट्टो साहिब, नवाज़ शरीफ़, इमरान ख़ान, इहे सभु जा सभु जेके आहिनि तिन असांखे वॾा ऐलान कया आहिनि। इन राति ॾींहुं असांखे रुॻो ऐलान ॾिनो आहे कि बसि तव्हां उहो वोट खे ॾियो पोइ सॼी ख़ुशहाली तव्हांजी ईंदी। इक़्तिदार में आणियो मसइला हल। इमरान ख़ान केॾा वॾा ऐलान कया, जॾहिं उहो पोणो 4 साल हुकूमत में ॾिठो हो त माण्हुनि खे ॿुधायो तकलीफ़ मिलियो। करप्शन जो जेको पंहिंजे पाण खे चैंपियन सम्झो ज़ाहिर पे कयो तव्हां ॾिसो हुकूमत में एमनेस्टी इंटरनेशनल 40 नंबर थियो, इमरान ख़ान जा पोणा 4 साल पूरा थिया त पाकिस्तान नंबर खां हुजे 155 नंबर ते पुॼी चुको हुयो। इहो जिन लाइ चई था करप्शन खे ख़तमु करे ॾेखारियो 3 महीननि जे में। पर असां वटि जेको हुकुमरान तबिको जेको आहे उहो खणी कहिड़े बि फार्म शिकिल मौजूदु हुजे, नारो उन वटि कहिड़ो बि हुजे, उहो फ़क़ति ऐं फ़क़ति इक़्तिदार ॾिसणु चाहींदो आहे, कामयाबी चाहींदो आहे। जेको जो वॾा नारा जेके ॾेखारींदो आहे, वॾा शो ॾेखारींदो आहे त ॾिसो असां तव्हां लाइ ही था, असां तव्हां लाइ हीअ करणु चाहियूं पिया। तव्हां ख़ुदि हिन सभिनी जा मैनिफेस्टो पढ़ी ॾिसो त मैनिफेस्टो में जेको कुझु अची ताईं सभिनी खे ॾिसो इन्हनि मैनिफेस्टो में जेके 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 ऐलान पे कया त असां सिंध में 300 यूनिट जेका उहा मुफ़्त फराहम कंदासीं, खे रोज़गार आणींदासीं अची ऐं असां मतिलबु 20 लख खां 25 लख सां घर ठाराए ॾींदासीं। तव्हां सभु उहो ॾिसो त उन्हनि ते जेको आहे केतिरो अमल थियो आहे। तंहिंजे करे हीउ रुॻो पंचायत जेके ऐलान पाण कनि था ऐं इलेक्शन में कनि था उन ते रुॻो पर जेकॾहिं हीअ अमल करे ॾेखारनि ऐं 30% पंहिंजे कारकर्दगी ॾेखारनि त असां ॾिसो त गुज़िरी जेका बि असांजी हुकूमत रहे उहा भले खणी 5 साल हुजे या खणी हुकूमत हुजे, उन्हनि जे कम सां वाइदा कया हुआ त उन्हनि ते केतिरे या असां कहिड़ा कहिड़ा जेके अमल जी रोशनी में जेके आहिनि असां खयां उनमें असांखे ही कामयाबी हासिल थियूं। पर वधकिस्मती हीअ आहे जो असां वटि रुॻो उहे नारा ई मिलनि था, हींअर बि उहे ॻाल्हियूं आहिनि पर जेके पर हदियूं जेके ऐं जेको हिकिड़ो मीडिया वॾो ज़ोर आहे ऐं उन खां पोइ जेको आवाम पहुचे उनजे लाइ असांखे का बि शइ जेका अमली तौर ते नज़र नथी अचे। ही त सर गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि चयो त आवाम जेका सूबा जेके आहिनि से उहे पंजाब जीअं पंहिंजी आवाम खे जेके आहिनि से पंहिंजी बजट मां उहे रिलीफ ॾियनि ऐं सस्ती बिजली कनि। सर पोइ सिंध हुकूमत छो कोन थी जी पंजाब खे जेके एग्ज़ाम्पल वठी ऐं आवाम खे जेके रिलीफ ॾिए ऐं सस्ती बिजली ते जेके उहो को पंहिंजी बजट मां ॾिए? जी इहो आहे असां वटि जेका
आहे, हिकिड़ी ठग आहे, हिकिड़ी हिस्सा आहिनि जो उन्हनि जे लाइ 10 खां 15-20 अरब रुपया जेके आहिनि बिजली कलाकनि छॾीनि था, बिजली जे बद में रिलीफ न थी ॾियनि, पर ॿियो रिलीफ आवाम खे ॾेई सघनि था जेको ऐं ॿियूं जेके ज़रूरत जूं जेके शयूं आहिनि आम माण्हू उन्हनि में बि ॾेई सघनि था। तंहिंजे करे हुकूमत छो न रिलीफ ॾेई सघे, बिल्कुलु ॾेई सघे थी, पर जेकॾहिं सफ़ा जेका पोज़ीशन इहा आहे जो उन में बसि खाइण लाइ 2 रुपया न बि आहिनि, त आवाम खे ॿुधाए, दस्तावेज़नि सां ॿुधाए, मीडिया में अची ॿुधाए, ऐं मीडिया जी बि फुल कवरेज आहे पीपल्स पार्टी खे, हर तरफ़ सां पीपल्स पार्टी खे मीडिया में सपोर्ट मिले पई आहे, मीडिया में एक्सेस मिले पियो, त पीपल्स पार्टी पोइ उहो प्लेटफॉर्म वठी यूज़ करे ऐं ॿुधाए त असां आवाम खे जेको आहे हिकिड़ा 20 अरब या 25 अरब या 15 अरब जेके रुपया जेके आहिनि उनजी रिलीफ, एतिरो रिलीफ ॾियण जी बि सख़्त कोन था रखूं। ऐं उनजा सबब हीअ आहिनि जो असांजा ही प्रोजेक्ट जेके आहिनि कंप्लीट थियणा आहिनि ऐं असां वटि रुपयो कोन्हे, तंहिं करे असां ॾिसूं था तव्हांखे कर्ज़ु मिली वञे, त मुंहिंजे ख़्याल में उहो ॿुधाइनि, पर उन जे बदिरां रुॻो वफ़ाक़ ते तनक़ीद करणु ऐं वफ़ाक़ खे जवाबदार ठाहिणु या वफ़ाक़ खे ज़िम्मेवार ठाहिणु, त वफ़ाक़ी हुकूमत ऐलान करे, जेका वफ़ाक़ी हुकूमत खे बि ऐलान करणु खपे, उहा जॾहिं करे, पर जेका सूबाई हुकूमत जेका आहे जेका असल में जंहिंखे तकलीफ़ पहुती आहे पीपल्स पार्टी खे, त उहा त मुंहिंजे ख़्याल में ऐलान करणु खपे, ॿुधाए। उहा न ॿुधाइण जो सबबु ऐं जहिड़े खे वधाइण जो ॻाल्हि, तुंहिंजो मतिलबु इहो आहे त पीपल्स पार्टी सॼे मामले खे बहस ऐं मुबासे में जेको खणी वञी ऐं उते ई डिफ्यूज़ करणु चाहे थी। This Ligari Saab, thank you Professor Inam Bhatti Saab, thank you Professor Rafiq Ahmed Chandio Saab, and thank you Mumtaz Mahmood Nawaz Shah Saab, thank you तमामु घणी महिरबानी। नाज़रीन तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।